Welcome to Time News Studios. AM Bulletin. बलोचिस्तान अवामी पार्टी तरफा वडे वज़ीर याम कमाल खान खिलाफ 12 अक्टूबर ते बेएतमादी रिथा आणण जो फ़ैसिलो। JUI बि याम कमाल जी मदद खां मुआज़रत करे छॾी। मौलाना फज़ल रहमान सां अब्दुल गफूर हैदरी जी लाहौर में मुलाक़ात। बलोचिस्तान जे वडे वज़ीर जी मदद जी दरख़्वास्त बाबति आगाह कयो। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त JUI बलोचिस्तान ऐं पार्लियामानी पार्टी जा फ़ैसिला दुरुस्त आहिनि। गफूर हैदरी चयो त याम कमाल 3 सालनि ताईं गैर जमहूरी रवैयो इख्तियार कयो, संदसि मदद नथा करे सघूं। बैंकिंग कोर्ट लाहौर शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस नथी ॿुधी सघे। FIA एतराज़ वारे छॾिया। FIA जो चवणु आहे त केस में एंटी करप्शन जा कलम शामिल आहिनि। ही केस बैंकिंग कोर्ट में नथो हलाए सघिजे। अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी ज़मानत में 3 अक्टूबर ताईं वाद करे छॾी। अताउल्ला तारड़ FIA खे 11 महीननि बाद नून लीग अॻवान अता तारड़ जो चवणु आहे त FIA खे 11 महीननि बाद ख़्यालु आयो आहे त ही बैंकिंग कोर्ट जो केस नाहे। शहज़ाद अकबर FIA खां बयान जारी कराईंदो आहे। हुक्मरान क़ौम जो पैसो ऐं अदालत जो वक़्तु ज़ाया करे रहिया आहिनि। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे 2 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। PP MPA सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। उमेर बाब अदालत मां गैर हाज़िर। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन ऐं डिफेंस में अफ़गानी गैंग सरगरम। पुलिस एतराफ़ कयो आहे त डिफेंस ऐं क्लिफ्टन में हलंदड़ साल धाड़नि जूं 29 वारदातूं रिपोर्ट थियूं। गैंग वॉर में 100 खां वधीक जवाबदार शामिल आहिनि, जेके वारदातुनि लाइ वाइट ऐं सिल्वर करोला इस्तेमालु कंदा आहिनि। ऐं सांगिन सां गॾु सालगिरह में विछड़ी वियुसि त वरसी आहियां। अवामी शाइर उस्ताद बुखारी जे विछोड़े खे 29 वरह विहामी पिया। महिमान शाइर जी वरसी ते सिंध जी सकाफ़त खाते खेसि विसारे छॾियो। उस्ताद बुखारी जा रहियल 4 किताब बि छपिराइण जी तकलीफ़ न कई। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।